खुदा जी कुदरत बि ॻाल्हि थी अकुल मने ई न अकुल जे उबतड़ कम थे उहा खुदा जी कुदरत। मूसा अलैहिस्सलाम के रब हुकुम फरमायो वञ फिरौन ऐं उन जे पोइ लॻन सां मुनाज़रो कर, मुक़ाबलो कर, मुंहिंजी तौहीद ॿुधार। भाउ हारून खे खणी करे दुआ घुरी करे अल्लाह मंज़ूर कयस रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी। अल्लाह फरमाए सभु क़बूल कयो माए। वञो निकितो भाउ खे वठी करे लठ हथ साणा पहुतो मैदान में त फिरौन जा अॻ में ई खोड़ जादूगर घुरायल 80,000 जादूगर। मैदान सजाइजी वियो, मैदान लॻी वियो, अल्लाह जो नबी बि पहुची वियो। होॾो जादूगरनि चयो तूं अॻ में कारवाई कंदे असां कयूं। हुननि रसा सटिया, लठियूं सटियूं, नांग थी विया, सॼो मैदान नांगनि में भरिजी वियो, चुरनि पिया। 80,000 लठियूं ऐं 80,000 रसा जे सटजनि त पोइ हर एक खे रसा बि हुया त लठियूं बि हुयूं, रसा बि सटियूं त लठियूं बि सटियूं त नांग थी विया, चुरकनि पिया, भॼनि पिया, फिरनि पिया, मैदान में हलनि पिया। मूसा अलैहिस्सलाम परेशान थी वियो आहे, अलाए मूंखे न खाईंदा। अकुल त चवे थो कबराए न कलीम, तुंहिंजे हथ में अहिड़ी लठ आहे, अहिड़ो हासो आहे, जेको नांग ईंदो वञई, वेझो थींदो वञई, मुंडीअ ते हणंदो वञेसि, चिथींदो वञेसि, मारींदो वञेसि। अकुल त इन ॻाल्हि ते बीठो आहे न, अब नांग खां लठ हणेसि, घबराए न। पर न, रब थो फरमाए कलीम जीव जलील, जेका लठ तुंहिंजे हथ में आ सटी आ, रब हथें खाली थी वेंदुसि। पर अल्लाह जो हुकुम हुयो, अल्लाह पंहिंजे कुदरत खे ज़ाहिर करण पे चाहियो। कलीम लठ सटी आ, अज़दा नांग बल्ला बणजी वई आ, सारे जादू खे खाई करे वरी रुख कलीम ॾे उन साॻिए लठ कयो आ। लठ न हुई, नांग थी वियो आ। कलीम बि ख़ौफ़ में वठिजी वियो आ, पोइते भुरकंदो पियो आ। रब फरमायो अल्लाह तख़फ़ कलीम ख़ौफ़ न कर, मुंहिंजी कुदरत आ। रब हीअ बलाया नांगा, रब फरमायो वेझो वञी करे मुंडड़ी खां वठण तुंहिंजो कम आ, साॻो नांग मां लठ वरी कराए ॼण मां अल्लाह जो कम आ। अॻ में लठ मां नांग थी वियो आ, वरी हाणे नांग मां साॻे रब करीब लठ बणाए ॾिनी आ। दुनिया जा इंसान वरी साॻी लठ हथ में आ, रातो रात सफ़र करे ओ नील दरिया ते पहुता त फिरौन जी फौज बि पीछो कयो आ। हालांकि रब तो फरमा कलीम गणती न कर, इज़र बियसाकल बहर, इन दरिया में लठ हणो। मौला लठ हणण सां छा थींदो? जे पाणीअ में लठ लॻे त अकुल इन ॻाल्हि ते बीठो आहे, वध में वधि छंडा उथंदा, फेंगा उथंदियूं, छा थींदो? लठ हथ में हूंदी त फिरौन अचे, उन जो कोई फौजी अचे त उनखे मथे में हणजे। न बा अकुल त इन ॻाल्हि ते आहे न, हथियार त आहे न, जेको वेझो अचे हणेसि मथे में। पर रब फरमाए न, लठ हणो। काॾे? पाणीअ में। पाणीअ में हणण सां छा थींदो? वधि में वधि फेंगा उथंदियूं, छंडा उथंदा, ॿियो छा थींदो? रब थो फरमाए न घणो कुझु थींदो, मां पंहिंजे कुदरत खे ज़ाहिर थो कयां। अकुल जे ॻाल्हि ख़िलाफ़ वई आहे। कलीम हासे खे हाणे पाणीअ में हण। पाणीअ में हयईं त 12 रस्ता बणिजी विया, विच में दीवारियूं शीशे जूं निकिरी वयूं, पाणी शीशो थी वियो आहे, हिक ॿिए खे ॾिसंदा पार थी विया। चओ न सुभान अल्लाह। वरी अॻिते साॻी लठा, कौम चयो मरी वियासीं, उञ लॻी आहे, हालांकि मथां ककर शाम कयूं बीठो आहे। पाणी या त ककरनि जे सूरत मां निकिरी बरसात जे सूरत में अचे, या वरी हेठों चश्मो ज़ाहिर थिए। ईअं न बाबा, जे ककर मां पाणी वही पवे, एॾो निकिरे मींहं जी सूरत, बरसात जी सूरत में, त कमाल कहिड़ो आहे। जेकॾहिं कलीम इन लठ सां खोटरे हेठों चश्मो निकिरे त कमाल कहिड़ो आहे। रब तो फरमाए मां पंहिंजी कुदरत खे ज़ाहिर कयां। कलीम इन हासे खे पत्थर ते हण। रब पत्थर ते हणण सां हासो त भॼी पवंदो। अब पत्थर ते हासे हणण सां छा फ़ाइदो? वध में हासो भॼंदो न, पर न, ख़ुदा जी कुदरत ज़ाहिर थिए थी।
रब सही कुरान में फरमायो व इस्तस्का मूसा लिकौमिही फकुल नज़रिब बिअसाकल हजर फनफजरत मिन्हु इस्नता अशरत ऐना कद अलिम कुल्लु उनासिम मशरबहुम कुलू वशरबू मिन रिज़्किल्लाह वला तसौ फिल अर्ज़ मुफ़्सिदीन। अर्ज़ पे क्यों मौजूदो रब जी कुदरत हूंदी आ, मेराज मुस्तफ़ा जो मौजूदो आ, पर अल्लाह जी कुदरत आ। खुदा जो कसम आ इंसान जो अकुल दंग रहिजी वियो आ। खुदा जी कुदरत मथे मथे मुस्तफ़ा जो मथे वया। ज़मीनी सैर सफ़र ते भी एतराज़ थिया। बैतुल मुक़द्दस जा नक्शा निगार भी मुंहिंजे महबूब जे साम्हूं अची विया। निशानियूं अलामात सारा साईं ॿुधाईंदा रहिया, पर अबू जहल जहिड़ा ज़िदी लईन लानती बणजी विया। सिद्दीक़ जहिड़ा जवान पर पुठ मननि पिया। चओ सुभान अल्लाह। ये सच्चा है न, ये सच्चा है। 22 जमाद सानी ते हज़रत अमीर उस्मान हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जी वफ़ात आ। ॻाल्हि यादि आहे? हा, 22 रजब ते कंहिंजी वफ़ात आहे? हज़रत अमीर मुआविया जी। अमीर मुआविया सहाबी रसूल आ। पैगंबर उन जे लाइ दुआ घुरी आहे। मदीने पाक जे अंदरि अमीर मुआविया नंढो आहे, जवान आहे, जवानीअ में आहे, 17-18 सालनि जी आहे जो उमिरि जो आहे। पोइ ख़बर थी हो गस्सान जो शहज़ादो अची करे चवणु लॻो, सोणा साईं मां तोहफ़ा खणी आयो आहियां, तव्हां क़बूल कंदा? साईं जन फरमायो, छो न तोहफ़े खे क़बूल कबो? जे साईं पोइ मुंहिंजो मुक़ाबिलो हेॾो आहे, को माण्हू जो त खणी अचे। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा अमीर मुआविया ते निगाह नज़र करे इशारो कयो, अमीर मुआविया, मुआविया तूं वञो, हिन खां इहे तोहफ़ा वठी आ। विया त मदीने जे ॿाहिरि उनजो काफ़िलो हो। अमीर मुआविया सोचो त जेकॾहिं जुती ॻोल्हियां खणा त पैगंबर जे हुकुम में ताख़ीर थी वेंदी। कढ लॻी पियो हुनजे, कढ लॻी पियो त ॿाहिरि घोड़े ते वो शहज़ादो चढ़ियो। चे मूंखे बि त खण न। चे तूं ग़ुलाम मां नौकर आं, सम्झो। चे अच्छा तूं घोड़े ते न खणंदे, चलो ठीकु आहे, पंधु हलां थो। पंधी पंधु पंधी पंहिंजे मैल ॿ पंधु करे पथरीली ज़मीन, सम्झो मदीने पाक जी। हज़रत मुआविया जे पेरनि खे ज़ख़्म पहुता, रत निकिती आहे। तोहफ़ा त वठी मुहम्मद जे ख़िदमत में आयो आहे। पोइ साईं जन हीअं फरमायो आहे, मुआविया ॾे हाल। चे साईं मां चंपल न खईं, इन जे करे तव्हां हुकुम कयो जे उनखे ॻोल्हियां हा खणा हा त हुकुम में ताख़ीर थी वञे हा, इन जे करे कढ लॻी पियो। मांसि चयोमांसि मूंखे खण, मूंखे चवणु लॻो तूं ग़ुलाम आं, नौकर आं। इन जे करे पहिरें उघाड़ो वञी करे पंधु इलाही हुयो, खणी आयो आहियां। पेरनि में ज़ख़्म पहुता आहिनि, पेरनि मां रत तॾी निकिरंदी पई आहे। मुस्लमानो पैगंबर हथड़ा खयां, दुआ घुरी आहे। हाओ मुंहिंजे साईं ईअं बि फरमायो आहे, मुआविया अल्लाह तोखे हुकूमत अता कंदो, पर फतक़िल्लाह, अल्लाह खां डिॼजां। हिन 22 रजब में हज़रत अमीर मुआविया जी वफ़ात आहे। पोइ दुश्मन जी चाल आहे, कूंडा कंदी आहे। बचो इन्हनि जे कूंडनि खाइण खां, सम्झो था न? हा, हिकिड़ा कूंडा अथव भंग वारा। हा, इंशाअल्लाह इमरान खे इन कूंडे में घोटींदासीं, मटींदासीं, ईअं न बाबा? वरी सुवाल कंदा आहिनि असांखां, मौलवी साहब भला पोइ इमरान खे अलाह बादशाही ॾिनी आहे, पोइ अलाह कॾहिं कॾहिं माण्हू खे ख़्वार कंदो आहे त बादशाह बणाए, थुक लानत दुनिया में बि आख़िरत में बि घटिजी अथसि। हा, अलाह आज़माईंदो आहे, हुकूमत ॾेई आज़माईंदो आहे। हुकूमत जा फ़राइज़ अंजाम ॾिए थो या नथो ॾिए? अलाह पुछा कंदो, सुवाल ज़रूर थींदो। छा मेराज वारे सफ़र में मुस्तफ़ा जहन्नम जा नज़ारा कोन ॾिठा? कोन फरमायूं त क़ौम जो हाल ॾिसी आयो आहियां, मुंहिंजे उम्मत जे हाल मूंखे ॾेखारियो वियो आहे। मुस्तफ़ा फरमायो, उम्मत जा गुनाह बि पेश कया विया, पर मूंखे ॻणती उम्मत गुनाहगारनि जी वठी वई आहे। गुनाह कंदी मुंहिंजी उम्मत जी शक्ल त न मटिजी वेंदी। अल्लाह अकबर। पैगंबर निशानियूं क़यामत जूं बि ॿुधायूं।
नाफरमानी पी माँ जी आम थी वेंदी। मुसलमानो थोड़ो सोचो, मेरा जवारे सफ़र में आका के उम्मत जा गुनाह जॾहिं ॾेखारिया विया, मुस्तफ़ा परेशान थी विया। ख़ुदा जो कसम आहे, ओ मंगणे जा साहिबान कोन विसरिया हुआसीं, कोन विसारियो हई। रब वैदो बि किस, रब वैदो बि किस। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा जे साम्हूं जॾहिं उम्मत जा गुनाह पेश कया विया, सजन ॾाढो ग़मगीन ऐं परेशान थी विया। छो त माज़ी दौर ते निगाह नज़रें तसवरें ख़्याल अची विया। माज़ी दौर जे अंदरि जेके उम्मतुनि गुनाह कया उनजी शक्ल मटिजी वई ही, बांदर भोला थी विया। सजन परेशान थी विया त मुंहिंजे उम्मत जो कहिड़ो हाल थींदो। एॾा मुंहिंजी उम्मत गुनाह कंदी, कत्लो गारत कंदी, पर सभु कुझु थींदो। रब पंहिंजे राज़ खे ज़ाहिर कयो, मुस्तफ़ा के अर्श ते घुरायो आहे। मेराज जो राज़ हो, मुस्तफ़ा के अर्श ते घुराए करे उम्मत जे लाइ वाधाई ॾिनाई, उम्मत जे लाइ ख़ुशख़बरी मिली वई आहे। रब करीम वाइदो बि कयो आहे, कसम खणी करे पैगंबर पाक जे चेहरे अनवर ज़ुल्फ़नि जा। रब फरमायो वलसौफ़ युअतीक रब्बुक फतरज़ा। हबीब परेशान न थी, तोखे राज़ी कंदुसि, तोखे ग़मगीन थियण न ॾींदुसि। वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला। हर दौर हर ज़मानो तुंहिंजे लाइ बहितर हूंदो। ओ दुनिया जो इंसान, मुस्तफ़ा के तव्हां असांजी ॻणती ही, तव्हां असांजो फ़िक्र हो। मेराज वारे सफ़र में बि मुस्तफ़ा कोन विसारियो। ख़ुदा जो कसम आहे, मेराज वारे सफ़र में त मुस्तफ़ा उम्मत जे लाइ घुरी रब खां तोहफ़ा वठी आया। कहिड़ा तोहफ़ा मिलिया ख़बर अथव छा? चाचो हिकिड़ो थो चवे, हे निमाज़ जो पाबंद आहे, ॿिया न पढ़ंदा हुजा। घुरी तोहफ़ो मुस्तफ़ा निमाज़ वरितो। ॿियो तोहफ़ो अल्लाह पंहिंजे तरफ़ां अता कयो। सूरतुल बक़रह जूं आख़िरी आयतूं ऐं सूरतुल फ़ातिहा सॼी जेका उम्मुल क़ुरान आहे। छा? उम्मुल क़ुरान, सॼे क़ुरान जी अमड़े। सूरतुल फ़ातिहा जा नाला खोड़हनि। सूरतुल शिफ़ा बि आहे, सूरतुल वफ़ा बि आहे, सूरतुल काफ़ी बि आहे, सूरतुल शाफ़ी बि आहे। उम्मुल क़ुरान सूरत जो नालो आहे। इहा सूरत मुहम्मद करीम खे अल्लाह पंहिंजे तरफ़ां ॾिनी। हबीब, इहा सूरत उहा थी, घुरण जो तरीक़ो इन में थी। सूरतुल फ़ातिहा घुरण जो तरीक़ो आहे। एॾी महिरबानी थी आहे, पर तोहफ़ो निमाज़ वारो मुस्तफ़ा रब खां घुरी करे उम्मत लाइ वरितो आहे। घणी मिली ही अबा, घणी मिली? ॻाल्हायो नथा। 50 वक़्त निमाज़ मिली ही, पर वरी बि महिरबानी कलीम जी तव्हां असांजे मथां थी, जो आका खे वरी मशवरो ॾेई करे पोइते मोटायो आहे। वाह महबूब, तोखे उम्मत जो फ़िक्र आहे, जो 50 मां वञी 5 बची आहे। अल्लाह जी बि वरी एॾी महिरबानी तुंहिंजे मथां ऐं उम्मत ते थी आहे। हबीब, पढ़े 5 वक़्त सवाब साॻो ई 50 जो। पढ़े 5 वक़्त सवाब साॻो 50 जो। या भलाई न आहे त ॿियो छा आहे? अहिड़े वफ़ादार शफ़ादार कुर्बदार यतीमनि जे यार, अड़ियनि जे आधार, साक़ी कौसर शाफ़ी महशर इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा खे कीअं विसारींदासूं? तॾहिं त पैगंबर हीअं चयो आहे, एसि ताईं मोमिन बि नथा थी सघो जेसि ताईं तव्हां सभु शइ खां वधीक मूंखे महबूब सम्झो। सभु शइ खां माना अबे खां, अम्मा खां, औलाद खां, जान खां, माल खां, दुनिया खां, सभु शइ खां मां मुहम्मद खे वधीक प्यारो घुरो। पोइ असां किथे था प्यारो घुरूं? मुँह देख लिया आईने में मगर दाग न देखा सीने में, दिल ऐसा लगाया जीने में, मरने को मुसलमान भूल गए। पैगंबर पाक घुरी तोहफ़ो वरितो, असां हुनजो क़द्र ई कोन कयूं पिया। जो पैगंबर इन तोहफ़े जे बारे में एॾी अहमियत ॿुधाईंदे 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 आख़िर हीअं चयो आहे, मन तरक सला मुतअम्मिदन फ़क़द कफ़र। जेको ॼाणी वाणी निमाज़ नथो पढ़े, इहो काफ़र आहे, कुफ़र जो कमु करे रहियो आहे। छा?
मन तरक सला मुतअम्मिदन फक़द कफर, जे जानी वाणी नमाज छड़ी या नथो पढ़े इन कुफ्र जो कम करे। वरी अहमियत केड़ी बुधाई, साईं फरमा अस्सलातु कुर्रतु ऐनी, नमाज मां मोहम्मद जी अखियुनि जो ठार तव। आ का शइ हूंदी आहे न, चवंदा हीअ मूंखे ॾाढी प्यारी आहे, पोइ अॻे खे एहसास थींदो आहे। एहसास ॾियारण ख़ातिर पंहिंजे उम्मत जे लाइ मुस्तफ़ा नमाज़ जी ताक़ीद कंदे बार बार फरमायो आहे अस्सलातु इमादुद्दीन, मुंहिंजा उम्मतियो नमाज़ दीन जो थंभो अथव। वरी अॻिते फरमाए अस्सलातु मेराजुल मोमिनीन, मोमिनो नमाज़ जेका मां वठी आयो आहियां तव्हांजे लाइ, इहा तव्हांजे लाइ मेराज अथव। अॻिते साईं हिन जहान खे छॾे अॻे जहान जी ॻाल्हि करे फरमायो कुझु खणी हलो। साईं फरमा अस्सलातु मिफ्ताहुल जन्न, नमाज़ जन्नत जी कुंजी अथव। पोइ अबा पढ़ंदासूं, हा वाइदो कयो चओ नमाज़ पढ़ंदासूं। नमाज़ पढ़ंदव त घणो कुझु माहौल सेट थींदो आहे, बरकत ईंदव घरनि में। असां नमाज़ पंहिंजे औलाद खे पढ़ायूं कोन, 7 सालनि जो ॿारु थिए त हुकुम आहे शरई त हुनखे नमाज़ ते वठी अचो, काहे अचो, तव्हांजो पाबंद थिए। जे 10 सालनि जो छोरो थिए त पोइ नथो पढ़े, दासो चाचो चए थो दासो, दासे साईं न त वरी पोइ मामिलो गड़बड़ थी पवे, थप थोपड़ो मार मोचड़ो ॿार खे करणी आहे। 10 सालनि जे ॿार ते मार मोचड़े जो हुकुम आहे, जेको 10 ॿारनि जो पीउ आहे नमाज़ पढ़े ई न, हुननि जे लाइ कुझु ई कोन्हे को। यार थोरो सोचो त सही, 10 सालनि जो छोरो जवान थींदो आहे? हा 10 सालनि जो छोरो कोन थींदो जवान। हा हुकूमत चवे थी 18 खां पोइ, पर हाणे 12-13 सालनि खां पोइ यूरिया आहे न, कमु वधी वियो आहे, सम्झो था न। पर 10 सालनि जो ॿारु छोकिरो मौसूम आहे, इहो अञा हिन जे मथां नमाज़ जो फ़र्ज़ पुछाणो नाहे। पोइ बि हुकुम आहे त मार मोचड़ो हणी करे हिनखे नमाज़ पढ़ायो, आदी थिए। 3 सालनि जो विच में गैप ॾिनो वियो, 7 सालनि खां वठी करे 10 सालनि ताईं नमाज़ जी आदत पवेसि, आदत पवेसि, आदत पवेसि। अञा बि छोरो निभागो आहे, 10 साल थी विया अथसि, हाणे बि चवणो नथो वठेसि। पोइ चाचे चवाणी पोइ लठ खणिजे, पोइ लठ वॼाइजे, इजाज़त आहे। पर जेको 10 ॿारनि जो पीउ आहे उहो न पढ़े त हुनजे लाइ कुझु कोन्हे अबा। हा मरो त मलाइक नासुन मां लसी कढंदई। पहिरियों पहिरियों क़यामत जे ॾिहाड़े हिसाब किताब नमाज़ जो थींदी। मां नथो चवां, मां पंहिंजी फ़तवा नथो ॾियां, पैगंबर फरमायो आहे अव्वलहु युहासिबु बिहिल अब्द यौमल क़ियामा, पहिरियों पहिरियों हिसाब किताब नमाज़ जो थींदो। पोइ जे नमाज़ न हूंदी त कुंजी काॾों मिलंदी? हा जे नमाज़ न पढ़ंदासूं त ॿिया अमल किथे हूंदा? पहिरियों हिसाब किताब में पकड़ धकड़ थींदी, पहिरें ई पेपर में फेल थी पियासीं। थोरो सोचो यार, नमाज़ पढ़ो, नमाज़ जा वॾा फ़ाइदा अथव, वॾा फ़ाइदा अथव। हाणे ज़ाहिरी फ़ाइदा त तव्हांखे महसूस थिया हूंदा। छा चवनि पिया, किरोना अची वई आहे, अब पोइ छा कयूं? हथ मुंहुं धो। हा हिक ॿिए जे हथ मिलाइण खां परहेज़ पिया कयूं, छो जे जरासीम आहिनि, किरोना या वायरस आहे। अड़े तूं 5 वक़्त नमाज़ जो वज़ू कर त इहे किरोना वायरस सभु हली वेंदी। अल्लाह जे रसूल फरमायो आहे बानो गुनाह त करे थो पियो, पर हिकिड़ा सगीरा हिकिड़ा कबीरा। सगीरा गुनाह जेके माण्हूअ खे महसूस ई नथा थियनि, मां केतिरा कया आहिनि, पर वज़ू करण जे करे उहे सभु गुनाह छणी था पवनि, वही था वञनि, ख़तमु थी था वञनि, किरी था पवनि पिया। वज़ू करण सां गुनाह छणी वेंदा। अखि गुनाह कयो ॾिठोसीं। हा उहो अमरा अचे पियो, मौली साहिबु पोइ भला वाकई जेकॾहिं धारी औरत जे निगाह विझे थो त क्या मजे उन शीओ, पर भला पहिरीं निगाह माफ़ आहे? मुंहिंजो पहिरीं अचानक पइजी वई माफ़ आहे, चए पहिरीं विझी करे पोइ कढबी न नी निगाह। हा ईअं न आहे न बाबा। अल अमालु बिन नियत, अमल जो दारो मदार नियत ते आहे, सम्झो था न। जैसी नियत वैसी मुराद। अल्लाह साईं तव्हां असांजूं नियतूं साफ़ फरमाए, आमीन चओ। नंढड़ो हिकिड़ी नात चवंदो, उन खां पोइ दुआ थींदी। वेहंदा न? हा चवे नी नात, माशाअल्लाह। अधु चओ था, अधु नथा चओ। हा चवे नी हिकिड़ी नात, 2 जोड़ा चवे, अड़े जवान माशाअल्लाह। तेसि ताईं भला तव्हां बि हिमत कयो, वॾड़नि खे यादि कयो, सूरतुल इख़लास पढ़ंदा रहो, कुलो अल्लाह पढ़ंदा पियो दिलि में ज़बान ते, इन जो सवाब बि पिया वॾड़नि खे बख़्शूं।
ऐं जिन ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो एॾो इहतमाम कयो आहे, चल रब करीम चांवर चांवर जो सवाब उन मरहूमीन खे अता फ़रमाए।